सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में ॿीहर भलीकार वफ़ाक़ी सरकार तरफ़ां केनाल मनसूबो रज़ामंदीअ ताईं गॾियल रज़ामंदीअ ताईं ख़त्म करण जो ऐलान कयो वियो आहे। CCI जो इजलास 2 मई ते तलब कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु चयो त CCI में इतफ़ाक़ ताईं सिंध मां को बि केनाल सिंधु दरिया मां को बि केनाल न कढियो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म जा थोरा मञिया ऐं इहो चयो त वज़ीर आज़म जा थोरा जो हुन असांजा ख़दशा ॿुधा ऐं उन्हनि ते फ़ैसिलो कयो। हाणे ॾिसणो इहो आहे त CCI जे इजलास में कहिड़ा फ़ैसिला थियनि था, इन रिथा खे केतिरी जेको आहे त इन जी मुखालफ़त में केतिरा वोट पवनि था। बज़ाहिर त वज़ीर आज़म तरफ़ां बि इहा ॻाल्हि कई वई त नून लीग ऐं पीपल्स पार्टी गॾिजी इन जो आहे केनाल रिथा ते जेको आहे वोट ॾींदियूं, छो त उते CCI में बि मेजॉरिटी ॾिठी वेंदी आहे। इन सॼी सूरत हाल ते असां सां हाणे टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे PP सेनेटर ज़मीर घुमरो साहब आहिनि। ज़मीर घुमरो साहब, तव्हांखे प्रोग्राम में असां पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार कयूं था। थैंक यू मेहरबानी। ज़मीर साहब, वफ़ाक़ तरफ़ां ऐलान कयो वियो आहे त गॾियल रज़ामंदीअ ताईं सिंधु दरिया मां को बि केनाल न कढियो वेंदो या का बि अहिड़ी रिथा शुरू न कई वेंदी जंहिंसां जेको आहे त जंहिं ते को सूबो या को काई राज़ी न हुजे। पर ॿिए तरफ़ वरी सिंध जो जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे, बबलो बाईपास ते वकीलनि जो धरणो जारी आहे, उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। दरिया बचाव कमेटी ऐं SUP जे सदर ज़ैन शाह साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन बि तहरीक जारी रखण जो ऐलान कयो आहे। उन्हनि जो हिकिड़ो ई इहो मुतालबो आहे त नोटिफिकेशन जारी थियण ताईं संदन तहरीक ऐं एहतजाज जारी रहंदो। अवां इन ते छा चवंदा? इहो नोटिफिकेशन खां वॾो फ़ैसिलो आहे, छो त जेका केनाल रिथा आहे उनखे बेसिकली रद्द कयो वियो आहे। ऐं जीअं त सिंध गवर्नमेंट जा जेके ऑब्जेक्शन्स आहिनि उहे CCI में कयल आहिनि, उनजे करे CCI में इहो फ़ैसिलो वरितो वेंदो। ऐं कंसेंसस जो मतिलबु इहो ई आहे त सिंध नथी वञे त कंसेंसस इन ते थींदो त केनाल रद्द कया वञनि। त बेसिकली केनाल रद्द थियण वारो फ़ैसिलो जेको आहे फेडरल गवर्नमेंट वठी छॾियो आहे। ऐं उन में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजे ट्विटर में बि जेको आहे सो बयानु कयो आहे त फेडरल गवर्नमेंट सां जेको आहे सो वाटर पॉलिसी ऐं एग्रीकल्चर जे डेवलपमेंट लाइ जेको आहे सो ॿी पॉइंट्स जेको आहे उन ते इतफ़ाक़ थियो आहे। उन ते असां कमेटी ठाहींदासीं ऐं एग्रीकल्चर जे डेवलपमेंट ऐं वाटर रिसोर्स डेवलपमेंट जे सिलसिले में कंसर्न जेको आहे सो मिनिस्ट्री सां कंसल्टेशन थींदी। बाक़ी एज़ फार एज केनाल प्रोजेक्ट इज़ कंसर्न उहो रद्द थी वियो आहे। ऐं उन जो जेको आहे सो जेको फॉर्मली CCI जो इजलास घुरायो वियो आहे उते जेको आहे सो उनखे जेको आहे सो लीगली तौर ते ख़तमु कयो वेंदो। ज़मीर साहब, जेको CCI जी कंपोज़िशन आहे उन CCI जी एजेंडा ते जॾहिं इहो कैनालनि वारो मामिलो ईंदो त उन में छा रुगो चुलिस्तान कैनाल शामिल हूंदो, चोबारा हूंदो या छहे कैनाल ऐं उन में जलालपुर वारो जो कैनाल आहे उहो बि शामिल हूंदो? ऐं उनखां सवाइ जेका वकीलनि ऐं दरिया बचाव तहरीक जी डिमांड आहे त कारपोरेट फार्मिंग में जेके ॾिनल ज़मीनूं आहिनि उहो अख़्तियार सिंध हुकूमत जो आइनी तौर ते अख़्तियार आहे, उहे बि वापसि वरिती वञनि, त छा कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां बि को फ़ैसिलो थियो आहे? न CCI में कैनाल्स जो इशू आहे। जेके सिंध गवर्नमेंट जा ऑब्जेक्शन्स आहिनि उहे जेको आहे सो एड्रेस कया वेंदा। ऐं जॾहिं फेडरल गवर्नमेंट चयो आहे त कंसेंसस खां फ़ैसिलो न थींदो त कंहिं बि पार्टी खे जेके वोट आहिनि उहे माना नथा रखनि। कंसेंसस मीन्स जेको आहे सो माना सिंध गवर्नमेंट खे इहो एतिराज़ आहे ऐं उन ते ई कंसेंसस थींदो त सिंध गवर्नमेंट जा जेके ऑब्जेक्शन्स आहिनि उहे प्रिवेल थींदा। ऐं उन में कैनाल्स जो इशू आहे ऐं कैनाल्स जे इशू जे हवाले सां ई जेको आहे सो इहो फ़ैसिलो कयो वियो आहे, उनखे रद्द कयो वियो आहे। छो त लीगल मैकेनिज़म जेको आहे सो उहा CCI आहे, उन में जेको आहे सिंध गवर्नमेंट जा एतिराज़ जेको आहे पियल आहिनि त उतां जेको आहे सो फॉर्मली जेको आहे उहो फ़ैसिलो कयो वेंदो। अच्छा, उनमें 6 कैनाल आहिनि या उनमें 2 कैनाल आहिनि? न, सिंध गवर्नमेंट जा जेको ऑब्जेक्शन्स आहिनि उहे जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट त पाण चयो हो त असीं थल ऐं रेडी कैनाल नथा ठाहिणु चाहियूं। ऐं उनखां पोइ जेको आहे सो उन्हनि अपोज़िशन जेका बेसिकली आहे फेज़ 2 ऐं चोलिस्तान कैनाल। चोलिस्तान कैनाल में वरी जेको आहे चोलिस्तान जो सिस्टम उन में डिफरेंट कैनाल आहिनि, त उन्हनि ॿिन्ही स्कीम्स ते जेके ऑब्जेक्शन्स आहिनि उहे जेको आहे सो CCI में पियल आहिनि सिंध गवर्नमेंट जा, ऐं उन ते उहो डिसाइड करे कैनाल रिथा खे मुकमल तौर ते बंदि करे छॾियो। अच्छा ज़मीर साहब, जंहिं तव्हां ॻाल्हि कयो था त सिंध जो जेको आहे त एतिराज़ु आहे, पर जेकॾहिं CCI में सुभाणे इहो फ़ैसिलो थिए थो 2 तारीख़ ते त जेसि ताईं सूबा राज़ी न थींदा तेसि ताईं इहो मनसूबा वापसि थो कयो वञे, त पोइ बि त तलवार लटकियल ई रहंदी। सुभाणे को ॿियो अहिड़ी पार्टी अची वञे इक़्तिदार में, उहा मंज़ूर कराए वञे, पोइ बि त इहो सिंध दुश्मन मनसूबो थी सघे थो। न CCI में फ़ैसिलो कंदा। इहो कंसेंसस जो मक़सदु इहो आहे त
त माना सिंध जे ऑब्जेक्शन्स खे जेको आहे सो एडॉप्ट कयो वेंदो, कंसेंसस जो इहो मसइलो आहे। अदरवाइज़ त पोइ हुनखे मेजॉरिटी आहे उहो कराए छॾी। उनजे करे प्राइम मिनिस्टर जेको ऐलान कयो आहे त उनजो मक़सदु इहो आहे त CCI मां असां इनखे फॉर्मली तौर ते रद्द कराईंदासीं, छो त कंसेंसस खां सवाइ कंसेंसस खां सवाइ कैनाल नथा ठही सघनि, मां न ठहंदा। इन जो मक़सदु इहो आहे। कंसेंसस जो वर्ड जेको यूज़ थिए थो, छो CCI में कंसेंसस सां फ़ैसिला न थींदा आहिनि, मेजॉरिटी सां थींदा आहिनि। उनखे हुननि फोरगो कयो आहे त असां मेजॉरिटी सां न कंदासीं, कंसेंसस रखंदासीं। कंसेंसस जो मक़सदु इहो आहे सिंध माना प्रिवेल कयो आहे ऐं कैनालनि खे रद्द कयो वेंदो। उनजो माना इहो ज़मीर साहब प्रोसीजर छा आहे आइनी तौर ते CCI में? CCI में त हूअं मेजॉरिटी आहे, पर CCI में इक्वल रिप्रेज़ेंटेशन हूंदी आहे प्रोविंसिस जी। ऐं पर ही पंहिंजो हिन गवर्नमेंट जेको आहे सो 4 मेंबर पंजाब मां कया आहिनि ऐं हिन वटि 5 बि मेंबर आहे जेको आहे सो KP मां जेको अमीर मुक़ाम उनखे बि खयो अथऊं। त मुंहिंजे उनमें फ़ैसिला जेको आहे सो सिंपल मेजॉरिटी सां थींदा आहिनि। पर असीं जीअं त चयोसीं त जेको आहे सो ही बेसिकली जुरिसडिक्शन ई न आहे न पंहिंजो इर्सा जी, ऐं जेके ऑब्जेक्शन्स आहिनि पाणी जो जेको अवेलेबिलिटी सर्टिफिकेट ॾिना विया आहिनि उहे पाणी आहे ई कोन ऐं उहे ग़लति बेसिस ते ॾिना विया आहिनि। त असीं जुरिसडिक्शन जो इशू कयो त उहो जुरिसडिक्शन ई जॾहिं न आहे त हुनमें न मेजॉरिटी जो त क्वेश्चन ई न आहे न। त CCI जेको आहे सो बाय कंसेंसस फ़ैसिलो करे त इहा जुरिसडिक्शन हुननि खे न आहे त अहिड़ियूं स्कीमूं जेको आहे शुरू कनि। त हिननि इहो फ़ैसिलो कयो आहे त असां बाय कंसेंसस सां इनखे जेको आहे सो रद्द कंदासीं। उन ते ई पाकिस्तान पीपुल्स पार्टी राज़ी थी आहे। अदरवाइज़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी थोरी राज़ी थींदी त CCI वञी तव्हां जेको आहे सो मेजॉरिटी सां फ़ैसिलो वठो, इहो पॉसिबल ई न आहे। ऐं चेयरमैन साहिबु जेको आहे हिन में क्लियर आहे ऐं जेको गवर्नमेंट खे जेको आहे सो थ्रेट थियो त हिन असीं सेनेट में हुननि खे जेको आहे सो लेजिस्लेशन न करणु ॾिनी। उन खां पोइ गवर्नमेंट जे पार्लियामेंट में लेजिस्लेशन नथी करे सघे त उहा डिफीट थी थिए हर त उन जे करे गवर्नमेंट जेको आहे सो अनर्व थी वई ऐं फौरी तौर ते हुननि चयो त असीं जेको आहे सो इन मामले खे फौरी तौर ते हल था कयूं ऐं सिंध जो जेको मौक़फ़ आहे उहो प्रिवेल करे वियो आहे ऐं कैनाल रद्द थी विया आहिनि। सही। अच्छा ज़मीर साहब, तव्हां त चयो त सिंध जो मौक़िफ़ ॿुधो वियो आहे, पर जेके सिंध में एहतजाज कंदड़ धुरियूं आहिनि उन्हनि एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो आहे। छा पीपुल्स पार्टी तरफ़ां उन्हनि धुरियुनि सां ॻाल्हियुनि लाइ को फ़ैसिलो कयो वियो आहे, उन्हनि सां ॻाल्हाए वेंदो, या वरी जेको आहे त ॿियो को ऑप्शन सिंध गवर्नमेंट या पीपुल्स पार्टी जे ज़हन में आहे त जेकॾहिं उहे नथा उथनि त तव्हां छा उन्हनि जे लाइ कहिड़ी हिकमत अमली आहे पीपुल्स पार्टी जी? न, पाकिस्तान पीपुल्स पार्टी सम्झे थी त सिंध जे अवाम जो जेको बि एहतजाज आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो एहतजाज आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी ई सिंध जे माण्हुनि सां गॾु बीठी रही ऐं उन्हनि पंहिंजो वॾे पैमाने जो जलसो सुभाणे जो जलसो सखर में त मुंहिंजे ख़्याल में माण्हुनि खे ऑन बोर्ड वरितो वेंदो ऐं उनखे पंहिंजो क्लियर कयो वेंदो त कैनाल जेको प्रोजेक्ट आहे रद्द थी वियो आहे। हे नोटिफिकेशन खां वॾी ॻाल्हि आहे त नोटिफिकेशन ऐं तव्हां सम्झो त जेके पॉइंट्स जेको आहे एग्री थिया आहिनि मीटिंग में उहे बि जारी कया विया आहिनि, उनजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। त ही नोटिफिकेशन खां ख़ुदि वॾी ॻाल्हि आहे फेडरल गवर्नमेंट जेको आहे अनाउंस कयो आहे त असीं कैनाल प्रोजेक्ट खे रद्द था कयूं ऐं उनजे लाइ जेको नेसेसरी प्रोसीजर आहे CCI जो इजलास मुंबई ते घुरायो वियो आहे ऐं उन में जेको आहे फॉर्मली उनखे रद्द कयो वेंदो ऐं उनखां पोइ जेके पॉइंट्स एग्री थियूं आहिनि त एग्रीकल्चर ऐं वाटर खे जेको आहे सो डेवलप करण जे लाइ प्रोविंसिस ऐं फेडरेशन जे विच में गॾु मशावरत थींदी। इहो हाणे फॉर ऑल टाइम्स टू कम जेको आहे सो जेको कैनाल ठा आहे उहो रद्द थी वियो आहे। बेसिकली तौर ते इनखे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं दोस्तनि खे ज़ाहिर आहे सम्झाईंदासीं, गवर्नमेंट बि सम्झाईंदी ऐं सेंस प्रिवेल कंदो। ज़मीर साहब, कैनालनि जे हवाले सां वकील अॻवाननि सां जेका असांजी ॻाल्हि थी आहे आमिर वड़ाइच सां, उनजो बि चवणु आहे जेसिताईं नोटिफिकेशन रिटन में असांखे नथो मिले, मिनट्स रिटन में नथा मिलनि, तेसिताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। ऐं दरिया बचाओ तहरीक जे कन्वीनर से ज़ैन शाह सां बि असांजी ॻाल्हि थी आहे, हुनजो बि इहो चवणु आहे त इहो मुबहम आहे प्राइम मिनिस्टर या बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको अनाउंसमेंट आहे ऐं हुननि चयो त रिटन में का शइ अचे त हुननि त पंहिंजो एहतजाज जारी रखण जो फ़ैसिलो कयो आहे। पीपुल्स पार्टी तकरारी कैनालनि जे ख़िलाफ़ जेको एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो, सखर में आम जलसो आहे, हाणे उहो तकरारी कैनालनि के ख़िलाफ़ हूंदो या उनजी जेका एजेंडा आहे उहो चेंज कई वई आहे? न, उहा अवामी राब्ता माम हुई ऐं उहा ज़ाहिर आहे विक्ट्री स्पीच ई थींदी, छो त एॾी वॾी कामयाबी थी आहे। ऐं ॾिसो न, जेका कैनालनि वारी स्कीम आहे उहा जेको आहे सो इकनेक मंज़ूरी न कई आहे, उहा मंज़ूरी न आहे थियल। बेसिकली जेको कम वारो जेको आहे सो इशू थियो, जॾहिं तव्हांजी एकनेक में स्कीम अप्रूव ई न आहे त उनखे छा कंदव, माना तव्हां कीअं नोटिफिकेशन कढंदव? नोटिफिकेशन इहो ई थींदो त वी आर गोइंग टू CCI जिते असीं उते कैंसिल कराईंदासीं ऐं इहो जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट पंहिंजो सिंध गवर्नमेंट ऐं चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी प्राइम मिनिस्टर एग्री कयो आहे त असीं कैनाल रद्द था कयूं। बाक़ी एज़ अ जेको प्रोसीजर आहे हुनमें उहो CCI जे वञण जो आहे। ज़मीर साहब जी, तव्हां चओ था त आइनी तौर ते इन्हनि कैनालनि जी मंज़ूरी बि न हुई, त पोइ जेको उते कैनालनि ते कमु शुरू थियो, तव्हां सम्झो था त उहो कॉन्स्टिट्यूशन जी वायलेशन न आहे? छा उन्हनि जे ख़िलाफ़ कॉन्स्टिट्यूशन जे हवाले सां का उन्हनि खे
आइन जे हवाले सां का कार्रवाई कई वेंदी? न न, मां सम्झां थो त जेको एसा पंहिंजो 24 जनवरी 2024 ते फ़ैसिलो कयो केयरटेकर गवर्नमेंट जे दौरान त पाणी अवेलेबल आहे, उहो कंहिं जेको आहे सो बेसिस ते कोन कयो। उन्हनि जेको आहे सो उन सां ज़ोरी वोट वठी जेको आहे सो उहो सर्टिफिकेट चाहे त सेक्शन 8 में लिखियलु आहे, उहो वेंदो आहे एकनेक खे, त एकनेक स्कीम अप्रूव करे। एकनेक उहा स्कीम अप्रूव ई न कई, उनजे करे जो सिंध गवर्नमेंट पहिरियों ई जेको आहे सो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में पंहिंजा ऑब्जेक्शन दाख़िल करे छॾिया। हाणे ला इहो आहे त जॾहिं को बि सूबो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में कंहिं स्कीम जे ख़िलाफ़ ऑब्जेक्शन दाख़िल करे थो त जेसिताईं उहे डिसाइड नथा कनि त स्कीम अप्रूव न थींदी। त कैनालनि जी बेसिकली स्कीम अप्रूव ई कोन थी आहे, त तव्हां जेको आहे सो कैंसिल कंहिंखे कंदव, अप्रूव ई कोन्हे थियल। उनजे करे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में जेके सिंध गवर्नमेंट जा ऑब्जेक्शन अथनि उन्हनि खे टेकअप करे उहो डिसाइड कयो वेंदो। बाक़ी एज फार एज दी कैनाल्स आर कंसर्न उहे रद्द थी विया आहिनि। फेडरल गवर्नमेंट ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी इहो फ़ैसिलो थी वियो आहे त उहे कैनाल जेको आहे रद्द थी विया आहिनि। हे माना तव्हां फॉर्मेलिटी लाइ वेंदव CCI में जेके ऑब्जेक्शन थिया आहिनि उनखे तव्हां जेको आहे एड्रेस करे छॾियो। अच्छा ज़मीर साहब, जेकॾहिं CCI जे 2 महीवार इजलास में पंजाब KP हिकिड़ो इम्कान आहे या बलोचिस्तान गॾियल तौर ते इन्हनि कैनालनि जे हक़ में वोट ॾियनि था ऐं सिंध हुनजी मुखालफ़त करे थी, त पोइ बि इहो मनसूबो रद्द थी वेंदो? ॾिसो, एग्रीमेंट जेको थियो आहे असांजो उन राइटिंग में इहो थियो आहे त कंसेंसस मीनिंग त माना सिंध जे मर्ज़ीअ खां सवाइ को फ़ैसिलो न थींदो। सिंध जी मर्ज़ी इहा आहे त कैनाल पंहिंजो रद्द थियनि, त असीं इहो फ़ैसिलो हुन खां कराए विया आहियूं त कैनाल रद्द थींदा। इन जो मक़सदु इहो आहे, कंसेंसस जो ॿियो मक़सदु न आहे। कंसेंसस जो मक़सदु इहो आहे छो त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में जेके फ़ैसिला थींदा आहिनि उहे मेजॉरिटी वोट सां थींदा आहिनि। एग्रीमेंट में इहो आहे त हाणे असीं कंसेंसस सां कंदासीं, कंसेंसस सां जॾहिं कंदा त सिंध खे एतिराज़ आहे त कंसेंसस इहो ई थींदो त कैनाल रद्द थींदा, ॿियो को फ़ैसिलो थी कोन थी सघे न। महिरबानी बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब। ज़मीर घुमरो साहब हिकिड़ो तमामु खोले असांखे सम्झायो आहे त CCI में मेजॉरिटी जे बुनियाद ते फ़ैसिला थींदा आहिनि, पर असां नून लीग सरकार सां एग्रीमेंट कयो आहे, मुआहदो कयो आहे त जेसिताईं सिंध जे राज़ी न आहे त इहे कैनाल रद्द थींदा। माना जे वज़ीर आज़म बि या प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बि ॻाल्हि कई त असां गॾियल तौर ते CCI में बि साॻियो मौक़िफ़ रखंदासीं त इहा जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे बकौल ज़मीर घुमरो साहब जे, त इहा नोटिफिकेशन खां वधीक आहे। तव्हां कीअं था ॾिसो? त मां सम्झां थो 2 मई जो अञा इंतज़ारु करिणो पवंदो, त 2 मई जे हवाले सां रिटन में जेको हिननि जो एग्रीमेंट थियो आहे कैनालनि जे हवाले सां, हाणे हुन में कैनाल 6 कैनाल आहिनि न, 6 कैनाल उहे कंप्लीट 6 कैनाल उनमें शामिल कया वञनि था। अञा जेको सैयद ज़ैन शाह जो चवणु आहे त जलालपुर वारो जेको कैनाल आहे उहो बि शामिल कयो वञे। कारपोरेट जो त अलॻि मामिलो आहे, उहो त CCI जे में उहो न थींदो, उहो त आहे सूबाई हुकूमत जो जेको आहे अख़्तियार आहे। त 2 मई ते जॾहिं इहो एजेंडा ते ईंदो, उन में इहो डिस्कस थींदो, उनजी अप्रूवल थींदी, मिनट्स जारी थींदा ऐं उन मिनट्स जारी थियण खां पोइ ई ख़बर पवंदी त कहिड़ा कहिड़ा कैनाल आहिनि जेके रद्द थी विया आहिनि। ऐं नंबर 2 शइ जेका कंसेंसस जी ॻाल्हि कई वञे थी, उनमें कंप्लीटली इन्हनि खे रद्द कयो वञे थो या इहो चयो वञे थो त जेसिताईं सूबा जेका आहिनि राज़ी नथा थियनि तेसिताईं हिननि खे असां मनसूख़ कयूं था। उनजो ॿियो मतिलबु इहो थियो त पाइप लाइन में इहो प्रोजेक्ट मौजूदु हूंदो ऐं का ॿी गवर्नमेंट जेकॾहिं अचे थी पई ऐं उहा इन जे हक़ में वोट करे थी त पोइ इन ते इम्प्लीमेंट थींदो। इहो बि मां सम्झां थो मुबहम हूंदो। क्लियर कट सिंध जी आवाम जो इहो मौक़िफ़ आहे त CCI जेको आइनी फोरम आहे उन मां इहे 6 तकरारी कैनाल मुकमल तौर ते रद्द कया वञनि, मिनट्स उहे जारी कया वञनि ऐं पोइ मां सम्झां थो त हीउ जेको मामिलो आहे ख़तमु थींदो। बाक़ी कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां उहो सिंध गवर्नमेंट जो अख़्तियार आहे। त इहा जेका तव्हां ॻाल्हि कई 6 कैनालनि वारी, त कल्ह हिकिड़े ख़ानगी TV चैनल ते CM मुराद अली शाह इंटरव्यू हो, उते इहो एंकर तरफ़ां सवाल कयो वियो त तव्हां 6 कैनालनि जे ख़िलाफ़ु आहियो या जेके चोलिस्तान कैनाल आहे या चौबारा कैनाल हिननि जे, त CM मोहतात अंदाज़ में उनखे जवाबु ॾिनो त हिन महिल जेका करंट पोज़ीशन आहे हिन में असां 6 कैनालनि जे ख़िलाफ़ु आहियूं, छो त पाणी जी शॉर्टेज आहे, पाणी आहे ई न। त पीपुल्स पार्टी मुंहिंजे ख़्याल में त जेको तव्हां छा था सम्झो त 6 कैनालनि ख़िलाफ़ु ई वोट ॾींदी या चौबारा ऐं चोलिस्तान कैनाल जे ख़िलाफ़ु वोट ॾींदी? मां सम्झां थो हाणे 2 मई ते ख़बर पवंदी रिटन में एग्रीमेंट कहिड़ो थियो आहे, उनमें केतिरा कैनाल आहिनि ऐं रिटन में जेकॾहिं एग्रीमेंट थियो आहे त मां सम्झां थो उहो बि उन्हनि खे पब्लिक करणु खपे पीपुल्स पार्टी खे, छो त 2 मई ताईं हिन वक़्त ताईं जेको आहे उहो एहतजाज जेके आहिनि उहो कंटिन्यूसली पाण ॻाल्हि कई आमिर वड़ाइच साहिब सां या ज़ैन शाह साहिब सां, त उहे अञा उहो एहतजाज जेको आहे उन्हनि तां उहे विड्रा न थिया आहिनि ऐं उन्हनि जो चवणु आहे त
जेसि ताईं रिटन में नथो अचे तेसि ताईं इहे ख़तमु न थींदा। हाणे जेके मामला थियनि था पिया त पंहिंजी मीर मज़हर टालपुर साहिब सां ॻाल्हि थी, उनजो चवणु हो त एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर थियो ऐं उहो बि ग़ैर आइनी अमल आहे। ऐवान सदर में जेकॾहिं का मीटिंग थी आहे त मां सम्झां थो त उहो बि ग़ैर आइनी अमल आहे। ही जेतिरी बि एक्सरसाइज़ थी आहे या जेको असां सिंध टीवी न्यूज़ जी टीम उते वई चोलिस्तान में असां ॾिठो त कैनालनि जी खोटराई थी चुकी आहे। हिकिड़े मिंट जे लाइ मंझे बि खणी त सिंध जे वॾे वज़ीर चयो त उहा उते मॉडलिंग थी आहे, मॉडल आहे, त मां सम्झां थो उहो बि त अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, ग़ैर आइनी आहे। त प्रेसिडेंट उहा ॻाल्हि हुन बाद में मञी बि आहे त जेतिरो बि ठहियो आहे उहो असां सां इनाम शेख साहब टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, पाण लेखक ऐं तज़िए निगार आहिनि। इनाम साहब तव्हांखे वेलकम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में। हा, महिरबानी। इनाम साहब, वफ़ाक़ तरफ़ां जो ऐलान कयो वियो आहे, वज़ीर आज़म पाण पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु वेही इहो ऐलान कयो आहे त गॾियल रज़ामंदीअ ताईं सिंधु दरिया मां को बि केनाल न कढियो वेंदो। CCI जो इजलास 2 मई ते तलब कयो वियो आहे, जंहिंमें केनालनि वारो मनसूबो डिस्कस कयो वेंदो ऐं जेसि ताईं सभु सूबा राज़ी न थींदा तेसि ताईं को बि केनाल न निकिरंदो। इन फ़ैसिले खे अव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, हिकिड़ो त पहिरियों ई ट्रस्ट डेफिसिट आहे। सिंधी अवाम चयो त बाबा केनाल ठहनि था, सभु इम्कान कंदा रहिया त पोइ वरी माण्हुनि चयो त प्रेसिडेंट हाउस मां हिनजी मंज़ूरी मिली आहे, हुकूमती धुरियुनि चयो त न कोन मिली आहे। उहा हिकिड़ी फॉर्मल मीटिंग थी। उन खां पोइ मुसलसिल जेको आहे सो ख़ासि तौर ते सिंध हुकूमत जो को स्टांस आहे उहो क़ाबिल एतमाद न रहियो आहे। ऐं हींअर जेका अॼु वज़ीर आज़म ऐं पार्टी पीपल्स पार्टी जे सरबराह जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन जो मतन हिकिड़ो बिल्कुलु सिंपल ऐं सादो हुजणु खपे आहे त हिन जीअं त वफ़ाक़ खे हिन क़िस्म जे जेको आहे सो मनसूबनि सां नुक़सानु पहुचण जो अंदेशो आहे, तंहिंजे करे इन खे मुकमिल तौर ते ख़तमु थो कजे ऐं इन जी फॉर्मल अप्रूवल जेका आहे सा CCI मां वरिती वेंदी। त हीउ जेको आहे न माना डिस्कस थींदो फर्दर, इहो वरी डाउट थो क्रिएट करे डिस्कस। इनाम साहब, ज़मीर गुमरो साहब पीपी सेनेटर असांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी, हुन चयो त CCI में जेके फ़ैसिला थींदा आहिनि उहे थींदा आहिनि मेजॉरिटी जे बुनियाद ते, पर नून लीग जी वफ़ाक़ी सरकार सां असांजो मुआहिदो थियो आहे त इहो केनाल मनसूबो CCI मां रद्द करायो वेंदो। मुआहिदो क्लियर कनि न। ॾिसो, या त हुकूमत नोटिफाई करे इन खे त भई हीअं आहे ऐं इन में पंजाब जे गवर्नमेंट जो, बलोचिस्तान ऐं KP जे गवर्नमेंट जो कंसेंट आहे या उन्हनि खे असां कम्युनिकेट कयो आहे ऐं इहो हिकिड़ो मैंडेटरी आहे त बीइंग ए चेयरमैन CCI मां जेको आहे सो इहा कमिटमेंट थो कयां त इन खे वापसि वरितो वेंदो। हाणे इहा हुननि सां छा लिखत में कई आहे, इहो पब्लिक डॉक्यूमेंट त कोन्हे न। पब्लिक डॉक्यूमेंट इहो आहे त इहा शइ, इहो जेको आहे मनसूबो केनाल ठाहिण जो, इहो मुल्की मुफ़ाद में वफ़ाक़ जे लाइ मुनासिब न थींदो। तंहिंजे करे इन खे फर्दर डिस्कस करण जे लाइ काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में खयो वेंदो। उते इहो न चयो वियो आहे त कंहिं बि धुर या गारंटी या असां कराईंदासीं करे या बीइंग ए चेयरमैन पीपल्स पार्टी काफ़ी न आहे। जेके माण्हू घर ॿार हफ़्ते 10 ॾींहंनि खां वेठा आहिनि, सॼी सिंध जेको आहे सो पेरनि ते उभी आहे, त उनखे जॾहिं हाणे कॾहिं नेकनियती सां ख़ुलूस सां इहो फ़ैसिलो कयो बि आहे त इन जे लाइ हिननि जो नोटिफिकेशन काफ़ी आहे। इहो तव्हांखे ॿुधायो हिन क़िस्म जी शइ, छो जो अवल ई अॻ में जेको आहे सो ॻाल्हियूं घुमाए फिराए कयूं वयूं न त माण्हुनि खे एतबार न आहे। तंहिंजे करे हीअ बि इन में बि हिकिड़ो वकड़ आहे। हाणे वकड़ जेसि ताईं कढी हिनखे सिधो साफ़ न कबो, मां नथो सम्झां त को माण्हुनि में को उन ते एतमाद पैदा थिए। सही, वॾी महिरबानी इनाम शेख साहब। शकील साहब, जंहिं बि धुर सां असां ॻाल्हायूं था, वफ़ाक़ जो नुमाइंदो हुजे, सिंध जो हुजे या कॉमप्रस्त धुर हुजे या को राइटर हुजे, इनाम शेख साहब जी तव्हां ॻाल्हि ॿुधी, उन खां पहिरियां नसीर मेमून साहब सां ॻाल्हायोसीं।
या आमिर नवाज़ बड़ाइच या ज़ैन शाह, सभिनी जे ॻाल्हियुनि मां हिकिड़ो तासुर उभिरे थो त जेका बेतमादी आहे हुक्मराननि ते उहा अञा थी थिए। हर कोई इहो थो चाहे त जेका जंहिं शइ जी कानूनी हैसियत आहे पहिरियां उहो पेपर असांखे ॾिनो वञे। बिल्कुल ट्रस्ट डेफिसिट जो मामलो आहे। पाण शुरू में ई इहा ॻाल्हि कई कईसीं, त बिल्कुलु। जेको आमिर नवाज़ वड़ाइच सां ॻाल्हि थी त SP वारे मामले ते ट्रस्ट जेको आहे उनजो एतमाद जेको आहे उनखे धकु रसायो वियो। ऐं हीअ सॼी जेका एक्सरसाइज़ थी आहे उन एक्सरसाइज़ में मां वरी चवंदुसि त हुकुमरान जेके आहिनि न उहे आवाम जो एतमाद विञाए चुका आहिनि। सही। यानी तव्हां जॾहिं हिकिड़ो प्रेसिडेंट हाउस में आइनी हिकिड़ी उते पोज़ीशन आहे ऐं उहो स्टेट जो सरबराह आहे, उते हिकिड़ो इजलास थिए थो, उन इजलास खे तव्हां जेको आहे मञण लाइ तयारु न आहियो ऐं पोइ जॾहिं उहे मिनट्स जारी थियनि था, डिस्क्लोज़ थिए थी ख़बर, त उनखां बाद में जॾहिं प्रेशर आवाम जो अचे थो त पोइ तव्हां चओ था त इहा टेम्परिंग थी आहे। हाणे उहा जेका टेम्परिंग थी आहे कंहिं कई, कंहिंजे हथां थी, उन टेम्परिंग कंदड़ ज़ाहिर आहे त कंहिं न कंहिं त उनखे ज़रूरु उन मिनट्स खे जेको आहे उहा उनखे फॉर्मेट कयो हूंदो, त उनजे ख़िलाफ़ु कहिड़ो एक्शन थियो, कहिड़ी कार्रवाई थी। या जेकॾहिं जीअं मीर साहब चयो त एडमिनिस्ट्रेटिव को ऑर्डर ते कैनाल उते ठहणु शुरू थिया, पंजाब में चीफ मिनिस्टर एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर पास कया कॉन्स्टिट्यूशन खे बाईपास करे, त उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कहिड़ी थी। या जेकॾहिं को मॉडल रखियो वञे थो या 2, 4, 5, 10, 15, 20 किलोमीटरनि ताईं जेकॾहिं का खोटाई थिए थी पई उते, त उन खोटाई जेका आहे उहा कंहिं आइनी फोरम तां एकनेकमत मंज़ूर न थियो आहे, CCI में मंज़ूर न थियो आहे, जॉइंट सेशन जेको तव्हां ख़ुदि कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि कयो था, कॉन्स्टिट्यूशन में उन कॉन्स्टिट्यूशन खे बाईपास जॾहिं तव्हां करे काश को कमु कयो था, पोइ वरी मञण लाइ तयारु न आहियो, पोइ वरी प्रेशर बिल्डअप जॾहिं अचे थो पियो, चओ था त हाणे बाबा कैनाल नामंज़ूर, पोइ एहतजाज बि कयो था। उन मां थियो छा आहे त आवाम हाणे तव्हां ते एतमाद करण लाइ तयारु न आहे। प्राइम मिनिस्टर जी हिकिड़ी वॾी पोज़ीशन आहे, हिकिड़े पार्टी जो सरबराह, प्राइम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, वफ़ाक़ी कैबिनेट, सिंध जी कैबिनेट उते वेठी आहे, मीडिया टॉक थिए थो पियो, पर पाण सभिनी सां जेकी ॻाल्हि ॿोल थी आहे स्टेक होल्डर सां, को माण्हू उनखे मञण लाइ तयारु न आहे। सभु इहो चवनि था त इहो मुबहम आहे। रिटन में जेसि ताईं असां वटि डॉक्यूमेंट नथो अचे, हाणे रिटन ते ज़ाहिर आहे त 2 मई जो असांखे इंतज़ारु करिणो पवंदो। वरी मां इहो चवंदुसि 2 मई ते ॾिसूं त उनजी कीअं कंपोज़िशन आहे, उनजी एजेंडा कहिड़ी आहे, कैनाल उनमें केतिरा रखिया वञनि था, केतिरनि कैनालनि जी जेका आहे उन्हनि खे रद्द करण जी अप्रूवल वरिती वञे थी पई, इहो 2 मई ते ख़बर पवंदी। 2 मई खां अॻु में को बि इहा, छाकाणि त हाणे ट्रस्ट न रहियो आहे न, ट्रस्ट डेफिसिट जो मसलो आहे, माण्हुनि जो एतमाद तां हो थियो आहे। 2 मई में खे जेकॾहिं असां ॾींहं काउंट कयूं त तक़रीबन 8 खां 9 ॾींहं बीहनि था। इन जो मतिलबु इहो थो थिए त 8 खां 9 ॾींहं बबलो बाईपास ते लॻल धरणो बि जारी रहंदो, दरिया बचाओ तहरीक, या तव्हां सम्झो था त पीपल्स पार्टी ॻाल्हियुनि जो को दग कढी करे इन्हनि एहतजाज कंदड़ खे बबलो बाईपास तां उथारींदी, या दरिया बचाओ जेका तहरीक आहे उनखे बि जेको आहे त हाणे उहो ॾिसजे, उहो सॼो आहे हिकिड़ो त दरिया बचाओ तहरीक में जेके पार्टियूं शामिल आहिनि। हाणे इहो सॼो जेको एहतजाज आहे रुगो दरिया बचाओ कमेटी जो बि न आहे, रुगो वकीलनि जो बि न आहे, पर इन जे अंदरि जेका आहे जेको डिसीशन आहे उहो हूंदो वकीलनि जो। त ॾिसजे वकील जेके आहिनि इहो धरणो ख़तमु कनि था या नथा कनि। हाणे जेकॾहिं वकील ईअं ख़तमु कनि था त जीअं मुबहम पॉलिसी आहे उनखे दरिया बचाओ कमेटी नथी मञे तॾहिं बि मसइलो थींदो। जेकॾहिं दरिया बचाओ कमेटी मञे थी, वकील नथा मञनि, तॾहिं बि मां सम्झां थो गॾियल मुशावरत सां जिते बि एहतजाज थी रहियो आहे, धरणा थी रहिया आहिनि, जेके बि डिमांड्स आहिनि, गॾियल तौर ते उहो जेको आहे उनखे एड्रेस करिणो पवंदो, गॾियल तौर ते को डिसीजन वठिणो पवंदो। तेसि ताईं मूंखे नथो लॻे त एहतजाज ख़तमु थींदो। जेकॾहिं इन विच में सरकार 2 मई खां अॻु में को ॿियो गैर जमहूरी एक्शन वठे थी पई त उन सां अञा वधीक मां सम्झां थो नुक़सानु थींदो। इन करे उहो त हर सूरत में उनखे अवॉइड करणु खपे ऐं हुननि सां वरी बि डायलॉग थींदो, ॻाल्हियूं थींदियूं। ऐं मां सम्झां थो त जेसि ताईं रिटन में का शइ न ईंदी तेसि ताईं इहो अबाम रहंदो ऐं जेके ग्राउंड ते वेठा आहिनि एहतजाज जे हवाले सां उहे एहतजाज ख़तमु न कंदा। शकील साहब, सफ़दर अब्बासी GTA जो जेको आहे त अॻुवाण असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अब्बास साहब, तव्हांखे सिंध TV न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार कयूं पिया। महिरबानी बाबा। अब्बास साहब, वफ़ाक़ तरफ़ां वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु वेही ऐलान कयो आहे त
समूरनि सूबनि जी रज़ामंदीअ ताईं सिंधु दरिया मां को बि केनाल न कढियो वेंदो ऐं को बि मनसूबो अहिड़ो शुरू न कयो वेंदो जिते का बि माना वफ़ाक़ी इकाई जेका आहे उहा नाराज़ हुजे या उनखे एतिराज़ हुजनि। इन फ़ैसिले खे तव्हां कीअं था ॾिसो? छा इन फ़ैसिले खां पोइ जेका सिंध में जेका तहरीक हले पई केनालनि ख़िलाफ़ु इहा माठी थी वेंदी? छाकाणि त वकीलनि बि नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान कयो आहे। SUP जे सदर ऐं जेका दरिया बचाव तहरीक जे कन्वीनर ज़ैन शाह बि एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो आहे। तव्हांजी हिकमत अमली कहिड़ी हूंदी GDA जी? ॾिसो असांजो अॼु सिंध बचाव तहरीक जो इजलास थियो, हुन में साईं ज़ैन शाह, साईं सदरुद्दीन शाह साहब, अली मादल शेख साहब, सदा रहीम साहब, फहमीदा मिर्ज़ा, राहिला बख्शी, असांजी इस्लामी अवामी जे लीडर सभु जेको आहे हुन में असां शामिल हुआसीं। असां इहे तेसिताईं जेको इहो फ़ैसिलो कोन आयो, पर असां हुन में क्लियरली पंहिंजी हुन में चयोसीं त ॿ इशूज़ आहिनि। जेसिताईं कॉर्पोरेट जेसिताईं पंहिंजो केनाल 6 केनालनि जो मनसूबो स्क्रैप नथो थिए, उनजी नोटिफिकेशन वापसि न थिए, ऐं जेसिताईं जेके ज़मीनूं अलॉट कयूं वयूं आहिनि सिंध हुकूमत जे तरफ़ां उनजी नोटिफिकेशन कैंसिल नथी थिए, तेसिताईं असांजी तहरीक जारी रहंदी। सिंध बचाव तहरीक जेका जॾहिं अमली तौर ते मैदान में आई ऐं जेको आहे जॾहिं असां इहो क़दम खयोंसीं पंहिंजो हिकिड़ी माण्हुनि खे जेको आहे सो इहो ख़बरदार करण लाइ माण्हुनि खे जेको आहे सो बेदारी मूवमेंट जे ज़रिए असां जॾहिं जॻायोसीं त उन में असां क्लियर हुआसीं पंहिंजे इशूज़ ते। ऐं हाणे जेका इहा वकीलनि जो धरणो आहे उहे बि क्लैरिटी सां वेठा आहिनि, उन्हनि बि इहा रिजेक्ट कयो आहे जेसिताईं कैंसिलेशन नथी थिए तेसिताईं जेको आहे असांखे क़बूल न आहे। इहो हाणे CCI जो मुंहिंजी नज़र में मैटर रहियो ई कोन्हे को। हाणे हीउ जेको आहे सो सिंध जी आवाम जी तहरीक आहे, जंहिंमें बच्चो जंहिंमें सिविल सोसाइटी, आबादकार बोर्ड, बार एसोसिएशन, सियासी जमातूं, वफ़ाक़ी हुजनि, मज़हबी हुजनि, कौम परस्त हुजनि, उनजा वर्कर हुजनि, कारकुन हुजे, आम माण्हू हुजे, उहे सभु इन में शामिल थी चुका आहिनि। हाणे जेको CCI हिकिड़ो इलेक्ट अदारो थी वियो आहे, मुंहिंजे बॉडी ज़रूरी आहे, पर इन जो अफेक्ट छा आहे जेको जून में सिंध हुकूमत लिखियो ऐं सिंध हुकूमत उनखे इंसिस्ट करे आहे, उन महिल को CCI में फ़ैसिलो थिए आहे त शायदि उहो क़ाबिल क़बूल हुजे आहे माण्हुनि जे लाइ। पर हाणे 8-9 महीननि जी तहरीक खां पोइ तव्हां जेको CCI खे वरी री-इग्नाइट था करण जी कोशिशि कयो या हिकिड़ी डेड बॉडी खे तव्हां ज़िंदा करण जी कोशिशि था कयो, त उहो जेको आहे सो मुंहिंजी नज़र में उनजी को अफेक्ट माण्हुनि जे मथां कोन थींदो। हाणे इहो सीधी सी ॻाल्हि आहे त इहे कैनाल जो मसइलो कैंसिल थिए तॾहिं जेको आहे माण्हू पंहिंजो क़बूल थींदा, इहे धरना या एहतिजाज तॾहिं शायदि ख़तमु थींदा। हिन महिल जेको वकीलनि जो धरणो आहे ॿ ॿिनि जॻहियुनि ते, उन्हनि बि इहा ॻाल्हि कई आहे। राशिद मोहम्मद सूबेल साहिब जा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते धरना आहिनि, उहो बि इहा ई ॻाल्हि करे रहियो आहे। असांजी जेके तहरीक जो जेको नेक्स्ट मोड आहे, असां सिंधु बचाव तहरीक जो जेको नेक्स्ट प्रोग्राम आहे कम्बर में 26 तारीख़ असां बिल्कुलु उहो जारी रखंदासीं। ऐं जेके असांजी इख़लाक़ी हिमायत आहे पंहिंजे हिन पंहिंजे वकील साहिबनि जे जेके धरणे ते जेका इख़लाक़ी हिमायत उहो जारी आहे। उनमें असांजा तमामु अॻवान विया आहिनि, अली मादिल शेख साहब, ज़ैन शाह साहब, सरदार अब्दुल रहीम साहब, हयात लतीफ़ फलीजो साहब, सभु हुन में वञी चुका आहे। इंशाअल्लाह ॿिया दोस्त जेके आहिनि उहे बि हुते ज़रूरु धरणे में वेंदा ऐं पंहिंजी इख़लाक़ी हिमायत ॾेखारींदा पंहिंजो हिन ॿोले जे धरणे जे लाइ। त मां सम्झां थो जेसिताईं इहा कैंसिलेशन नथी थिए ॿिन्ही इशूज़ जी, तेसिताईं घटि में घटि सिंध बचाव तहरीक जी जेका मुहिम आहे जेका हाणे मुज़ाहमती मुहिम में तब्दील थी चुकी आहे, उहा जेको आहे जारी रहंदी। डॉक्टर साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कयो त हीअ जेका अप्रूवल थी, तव्हां रेफरेंस ॾिनो ऐवान सदर में जेको इजलास आहे उहो वापसि वरितो वञे, नोटिफाई कयो वञे, डी नोटिफाई कयो वञे ऐं कैंसिलेशन जो प्रॉपर तरीक़े सां लिखत में को नोटिफाई कयो वञे, तेसिताईं एहतजाज जारी रखंदासीं। अव्हां छा था सम्झो? अव्हां सेनेट में बि रहिया आहियो, कानून साज़ इदारे में बि रहिया आहियो, हिकिड़ी पॉलिटिकल जमायत जा सरबराह बि आहियो, GDA जा जनरल सेक्रेटरी बि आहियो, त ऐवान सदर में जेको अप्रूवल ॾिनी वई, छा उहा अप्रूवल आइनी ऐं कानूनी हुई या उहा गैर कानूनी हुई? जेकॾहिं मरियम नवाज़ को एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर कैनालनि जे हवाले सां पास कयो आहे त उहो आइनी हुयो या गैर कानूनी हुयो? त प्रॉपर तरीक़े सां जेकॾहिं इहो कैंसिलेशन ऑर्डर मिली वञे, जीअं तव्हां चओ त CCI जो हाणे मामिलो न रहियो आहे, त सुभाणे जेकॾहिं CCI जो इजलास घुराए इन कैनालनि जी अप्रूवल वरिती वञे त कैनाल जेके आहिनि ठहणु खपनि, त मां सम्झां थो इहा वॾी हिकिड़ी कॉन्ट्राडिक्शन न हूंदी। त हाणे हल छा आहे, सॉल्यूशन छा आहे त को डी नोटिफाई कयो वञे जेको गैर आइनी अॻु में इजलास थिया आहिनि, उनजो हाणे हल छा आहे, कानूनी कहिड़ो हल आहे? ॾिसो, कानूनी सिंपल आहे। फेडरल गवर्नमेंट खे जेको आहे सो जेका कैनालनि जो जेको मनसूबो आहे उनखे कैंसिलेशन जो हिकु ऑर्डर करिणो आहे
हाणे जेको आहे हुन में हाणे कई असां घणी निटिक्रिटी में कोन था वञूं त सदाई साहब जी जेका अप्रूवल हुई उहा इन करे जेको आहे वधीक कारगर्दी थिए कि पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जो सदर आहे उनजे तहत ई सभु इहे जेके अचनि था पिया जेके बि इलेक्टेड मेंबर को बिलावल साहब जे हेठो थोरी बिलावल साहब जो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका को माण्हू ई कोन्हे को जेको हिन में पंहिंजो हिन जो इलेक्टेड मेंबर हुजे जेके बि इलेक्टेड मेंबर हुजे त ज़ाहिर साहब जी पार्टी जा इलेक्टेड मेंबर डॉक्टर साहब तव्हांजो इहो चवणु आहे त 2 मई ते जेको सीसीआई जो इजलास आहे उहो सीसीआई जे इजलास में इहो एजेंडा में रखियो वञे ऐं प्रेसिडेंट हाउस मां जेको नोटिफाई थियो उन जी कैंसिलेशन अचणु खपे उन कैंसिलेशन अचे फेडरल गवर्नमेंट खां सीसीआई मां चवां थो सीसीआई जो को बि ॿियो फ़ैसिलो जे सीसीआई हिन ॻाल्हि खे एंडोर्स करे थी कैंसिलेशन खे त पंहिंजे हथ आहे उहो हिकिड़ी यानी मां जेको चवण जी कोशिशि कयां थो त हिकु अवामी राय आहे हिन सिंध जी उहा सीसीआई खे कोन थी ॾिसे सीसीआई जे फ़ैसिलो उलट थी करे पई त सिंध जा माण्हू क़बूल न कंदा हिन महिल जेको आहे जीअं मां तव्हांखे चवण जी कोशिशि कयां थो हिकु वक़्तु ईंदो आहे जिते इदारा जेको आहे सो पंहिंजे रेलेवेंस जेको आहे सो उनजी ख़तम थी वेंदी आहे ॿियो सीसीआई जे जेके बि हिन महिल मेंबर्स आहिनि उहे सभु हिकिड़ी बोगस हिकिड़ी रिग्ड इलेक्शन जी पैदावार आहिनि 147 जा उहे सभु जेको आहे सो कटियल माण्हू जेके ऑपोज़िशन जा जेके बि पंहिंजो नुमाइंदा आहिनि उहे सभु कोन था कनि पिया त असां त सम्झूं था त इहो सॼो अमल जेको अॼु थियो आहे मां सम्झो त बिलावल साहब पंहिंजी पोज़ीशन अञा ख़राबु कई आहे हाणे हिन महिल जेके तव्हां ॾिसो सोशल मीडिया ॾिसो जेके ॿार एसोसिएशन ॾिसो उहे हिन कदम जे ख़िलाफ़ बि थियूं आहिनि यकीनन जेको आहे डैमेज त अॻे त रज़ारी साहब पियो थिए शायदि बिलावल साहब जी पंहिंजी शख़्सियत बि थियणु शुरू थी वेंदी त मूंखे नथो सम्झ में अचे त बाबा इहो कीअं कंहिं नमूने जेका वञी उहो शहबाज शरीफ़ साहब सां वेही जेका हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कढी कई आहे हुनखे त सिर्फ़ु इस्तेमालु करणु खपे या त उहा इहा कैंसिल थियणु खपे न त हुकूमत छॾनि ॿियो को रस्तो कोन्हे हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि सवाइ कैंसिलेशन जे ऐं पंहिंजो या कैंसिल कराइनि या हुकूमत छॾनि जे हुकूमत में वेठा बि आहिनि ऐं कैंसिलेशन बि नथा करे सघनि पोइ माना जेको सॼी इहा मुनाफ़त जो रहंदा उहो सभई जेके पाण में मिलियल आहिनि ॿई ॼणा सही वॾी महिरबानी अब्बास साहब शकील साहब जीडीए जो मौक़िफ़ बि अची वियो सभिनी पार्टियुनि जो मौक़िफ़ बि अची वियो आख़िर में कंक्लूजन कयो तव्हां छा था सम्झो तव्हांखे केतिरी उमेदु आहे त सीसीआई मां इन खे जेको आहे रिजेक्शन मिलंदी केनाल मां वरी चवंदुसि त इहो ट्रस्ट डेफिसिट जो मामिलो आहे आवाम जो एतमाद जेको आहे हिननि विञायो आहे जेका बि इलीगल ऐं अनकॉन्स्टिट्यूशनल प्रैक्टिस थी आहे एक्सरसाइज़ थी आहे मुंहिंजो इहो चवणु आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थियणु खपे जेकॾहिं मरियम नवाज़ अनकॉन्स्टिट्यूशनल गैर आइनी तौर ते गैर कानूनी तौर ते पाणी जेको सीसीआई जो इशू आहे ऐं उहो एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर जे ज़रिए उन कैनाल कढिया आहिनि त उहो मरियम नवाज़ चीफ मिनिस्टर हुजे केर बि हुजे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे प्रेसिडेंट हाउस में जेकॾहिं टेम्परिंग थी आहे या प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी मंज़ूरी ॾिनी आहे उहो बि अनकॉन्स्टिट्यूशन आहे उनजे ख़िलाफ़ बि कार्रवाई थियणु खपे त जीअं कॉन्स्टिट्यूशन खे जेको बि बाईपास करे थो पियो कॉन्स्टिट्यूशन तव्हां पार्लियामेंट आहे पार्लियामेंट में कानून साज़ी जेको आहे करे उनखे उहो कयो था अदालतूं जेके आहिनि उनजी तशरीह कनि थियूं त उहो गैर कानूनी अमल आहे उनजो नतीजो छा निकितो आहे त हिन वक़्तु आवाम एतमाद करण लाइ तयारु न आहे हिन वक़्तु जेकॾहिं को बि पेपर वञे थो पियो त मां सम्झां थो त ही तहरीक जेका आहे उन वक़्तु ताईं जारी रहंदी जेसि ताईं क्लियर कट का शइ साम्हूं नथी अचे वॾी महिरबानी शकील साहब सिंध टीवी जी इहा ई कोशिशि रही शुरू खां वठी त हिन मामले ते अवाम खे हक़ीक़तूं खां आगाह कयो वञे हिन महिल ताईं बि जेका डेवलपमेंट थी आहे इहा आवाम जी कामयाबी आहे जेके हुक्मरान गॾु वेहण लाइ तयारु न हुआ जेके हुक्मरान इन मामले ते केनालनि वारे मामले ते ॻाल्हाइण लाइ तयारु न हुआ अॼु अवामी एहतजाज सबबि मजबूर थी करे गॾु वेठा आहिनि ऐं उन्हनि इहो ऐलान कयो आहे असांखे उमेद इहा ई आहे त सीसीआई जे 2 मई वारे इजलास में केनालनि वारी जेका रिथ आहे उहा रद्द थींदी ऐं इन जो नोटिफिकेशन निकिरंदो बाक़ाइदा ऐं इनखे वफ़ाक़ी हुकूमत बाक़ाइदे तौर ते ख़तमु कंदी जीअं शकील साहब चयो त जंहिं बि आइन जी वायलेशन कई आहे उन ख़िलाफ़ु कार्रवाई थी कई वञे भले उहो कंहिं बि उहिदे ते हुजे ऐवान सदर मां टेम्परिंग कई वई आहे मरियम नवाज़ साहिबा तरफ़ां जेको आहे त को गैर आइनी क़दम खयो वियो आहे त उन ख़िलाफ़ बि जेको आहे त एक्शन कयो वञे सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन जो वक़्तु पुॼे थो पुॼाणीअ ते इन सां गॾु अवां खां इजाज़त वठंदासीं अला भाई।